नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कोट जी मां ख़बर ॾींदा 90 लख का मथे जी बजट खणंदड़ टाउन कमेटी कोट जी जे टाउन ऑफिसर पारां योम आज़ादी जे ॾींहुं ते नओं झंडो बि न लॻायो वियो। अखियुनि ते करप्शन जी पटी सबब टाउन इंतज़ामिया खे पाकिस्तान जो झंडो नज़र न आयो। टाउन कमेटी कोट जी जे टाउन ऑफिसर मतलूब चांडियो ऐं इंजीनियर अगा फराज खे सियासी पुठिभराई इंतज़ामी तौर अंधो करे छॾियो। इन ॿिन्ही अमलदारनि जी लापरवाही वारी बेड़ी करप्शन जे कचरे में फाथल पाकिस्तान जी बुनियादी ॾींहं ते प्यारे मुल्क जो परचम ॾिसी पंहिंजे राय खां आगाह कंदा आज़ादी वारे ॾींहं ते पंहिंजे ऑफिस जे परचम जी ही हालत आहे त कोट जी जे शहरनि बाज़ारुनि ऐं मॉलनि जो छा असर हूंदो। जॾहिं त सदर पाकिस्तान वज़ीर आज़म पाकिस्तान CM सिंध समेत सरकारी सतह ते ऐलान कयो वियो हुयो त 14 अगस्त सभिनी सरकारी इमारतुनि ऑफिसुनि ते पाकिस्तान जो परचम लहरायो वञे, पर अफ़सोस कोट जी टाउन इंतज़ामिया सभिनी जे हुक्मनि खे थो ॾे छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।